नाज़िन सिंध हुकूमत पारां सकरण वेझो ॻोठ माड़ी जलबाड़ी में बाढ़जीवल ॻोठाणनि जे वारसनि लाइ 80-80 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ 20-20 लख रुपया मुआवज़े जो ऐलान करे छॾियो आहे। निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ ऐं आईजी सिंध रिफ़त मुख़्तार ॻोठ माड़ी जलबाड़ी पहुची बाढ़जी वियल ॻोठाणनि जे वारसनि सां मुलाक़ात करे ताज़ियत कई ऐं वाक़े जा तफ़सील वरिता आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे रज़ा मोहम्मद सियाल। जी रज़ा मोहम्मद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही 3 हफ़्ता अॻु में ॻोठ माड़ी जलबाणी में रेंजर्स ऐं पुलिस जे वाक़े में 4 ॻोठाणा शहीद थी विया ऐं 4 खां वधीक ज़ख़्मी थी पिया, जिन ते अॼु वज़ीर दाख़िला ब्रिगेडियर हारिस नवाज़ ऐं आईजी सिंध रिफ़त मुख़्तार उहे जेको कमिश्नर नवाज़ शाह, डीसी नवाज़ शाह, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद सां गॾु ॻोठ माड़ी जलबाणी पहुता, जिते हिननि पोस्टल जेके शहीद थी विया उन्हनि खे फी माण्हू खे 80-80 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो ऐं ज़ख़्मी खे 20 लख रुपया ऐं उन्हनि जे ॿारनि जी तइलीम जो ख़र्च मुकमल सिंध गवर्नमेंट बर्दाश्त कंदी। हिननि ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो चवणु हो त असां हिते ॻोठाणनि जे दुख में शरीक थियण लाइ आया आहियूं, हीअ असां माली मदद करियूं था ऐं बाक़ी जेको GIT जी रिपोर्ट ईंदी वधीक वरी पोइ हुन ते अमल कयूं। जी रज़ा मोहम्मद, तफ़सील ॾियण जे लाइ अवां जी महिरबानी।